अस्सलामुअलैकुम दोस्तों, रूबी अली केर आहे? रूबी अली के कोई पे रोकण वारो कोन्हे, आखिर छो? छा रूबी अली नाज़ेबा वीडियोज़ डार्क वेब ते वेकरो करे थी? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त रूबी अली जो असल नालो रूबी आहे ऐं रूबी अली जो ताल्लुक़ु उमरकोट शहर सां आहे ऐं रूबी अली राजपूत कबीले सां ताल्लुक़ु रखे थी। सिंध में राजपूत कबीलो उहो कबीलो आहे जेकी पाकिस्तान आज़ादु थियण वक़्तु हिते रहिजी विया। अंदरून सिंध में राजपूतनि खे पंजाबी मेवो ऐं कराची में मुहाजिर तौरु सुञाता वञनि था। चवण जो उहो बि मक़सदु न आहे त सभई सिंध जा पंजाबी ऐं राजपूत मुहाजिर आहिनि। रूबी अली जी पैदाश 10 अप्रैल 1993 ईस्वी ते थी ऐं रूबी अली हिन वक़्तु कराची में रहाइश पज़ीर आहे ऐं हू पंहिंजी फैमिली खां बि धार आहे, मतिलबु रूबी अली अकेली रहे थी। मूंखे तक़रीबन काफ़ी साल थी विया आहिनि ऐं फैमिली खां अलॻि आहियां। 17 साल आहे ऐं अकेली रहंदी आहियां। रूबी अली फ़न ऐं अदाकारी जी शुरूआति पाकिस्तान टेलीविज़न तां कई ऐं उन खां पोइ रूबी अली सिंधी टीवी चैनल KTN तां स्टेज ड्रामनि जी शुरूआति कई। रूबी अली शुरूआति इन 3 फिल्मनि खां कई जंहिंमें ख़ुशी लो, कारतूस ऐं कॾहिं त सिज उभरंदो। शुरू में रूबी अली इन्हनि 3 फिल्मनि में जलवागर थी। तंहिंखां पोइ रूबी अली जा KTN ते कयल प्रोग्राम हा मीरा, लाडली, हीर, रंगन भरी शाम, लव शोर, मॉर्निंग विथ रूबी अली, नाइट शो विथ मज़र, यादगिरियूं, निघत नाज़ ऐं ॿिया बि केतिरा ई रूबी अली जा ड्रामा आहिनि। ऐं उन खां अलावा बि केतिरा ई रूबी अली जा गाना मौजूदु आहिनि जंहिंमें बिना अव्हां जे, दिल बेक़रार, मस्त मलंग जे, रोज़ रुसंदे, मस्त जवानी, पेके हली वेंदी सां, मेहंदी सॉन्ग, कुंवारड़ी ऐं ॿिया बि केतिरा ई रूबी अली जा गाना इंटरनेट ते मौजूदु आहिनि। सिंधी मशहूर सहाफ़ी इम्तियाज़ चांडियो चयो आहे त रूबी अली ऐं अक्सा किंझर 2 नंबर आहिनि। वॾेरनि ऐं MPAs जूं रखियलूं आहिनि। वॾेरनि ऐं भोतारनि सां नाइट पार्टियूं मल्हाइनि थियूं। इम्तियाज़ चांडे जो वधीक छा चवणो अचो त तव्हांखे ॾेखारियूं। सिंधी बि कोन्हनि, ओरिजिनल त सिंधी बि न आहिनि जिन खे तव्हां कल्ह खां वठी टारगेट पिया कयो त हिन जा वीडियोज़ अची विया, 3 मिंटनि जी वीडियो अची। बाबा हुनजो पंहिंजो कमु आहे। पहिरीं त उहो सिंध जी आहे कान, सिंधी आहे कोन। ॿियो हुनजी पंहिंजी मर्ज़ी आहे। जेकॾहिं हुनखे अलाह साईं इन कम ते आंदे मजबूर कयो आहे त हुनजी मजबूरी आहे। ही सुपर स्टार थियनि थियूं पंहिंजी बेहयाई जे ज़रिए, पर असां पंहिंजे टिकटॉकरनि खे, पंहिंजे रखियलुनि खे 5-5, 10-10 लख रुपया महीनो ॾियूं था। रूबी अली सां हर वक़्तु नज़र ईंदड़ इरशाद जागीरानी ऐं रूबी अली जो कमु इन्हनि धंधनि खां हलंदो आहे, मतिलबु कि उन्हनि जो गुज़र सफ़र इन ई कम तां हलंदो रहंदो आहे। ताज़ो ई सिंधी मशहूर अदाकारा रूबी अली तरफ़ां फाश वीडियो डार्क वेब ते 20 लख रुपयनि में वेकरो थियण जो इंकशाफ थियो आहे। रूबी अली तरफ़ां हिकु वीडियो 5 लख रुपया ऐं ॿी वीडियो 20 लख रुपयनि में डार्क वेब ते वेकरो थियण जो इंकशाफ थियो आहे। रूबी अली जी वीडियो डार्क वेब ते तेज़ी सां वायरल आहे। रूबी अली जी हिन वीडियो खे पाकिस्तान में ब्लॉक रखियो वियो आहे, मतिलबु पाकिस्तान खां सवाइ ॿियनि मुल्कनि में हिन वीडियो खे ॾिसी सघिजे थो। रूबी अली जी हिन वीडियो जी तस्दीक सिंधी न्यूज़ इदारे तरफ़ां बि कई। अगरि तव्हां बि हिन वीडियो खे फुल ऐं क्लियर ॾिसणु चाहियो था त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा ऐं कमेंट में पंहिंजो WhatsApp नंबर ज़रूरु लिखंदा त जीअं असां तव्हां ॾे हिन वीडियो खे मोकिलियो।